अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ आवां वली मोहम्मद जानो नज़र विझो त हालानी खां अली शेर सुमरो छिन रिपोर्ट ते नादिन प्रेस क्लब हालानी मां चोरी वारे वाक़े जो ॿुधी यूथ विंग एक्शन कमेटी के चेयरमैन सिंधु नवाज़ खां गॾु ॿिया प्रेस क्लब हालानी पहुची सीनियर साफ़ी ऐं सिंध साफ़ी संगत सिंध के मरकज़ी वाइस चेयरमैन बचिल हिंगोरो ऐं ॿियनि प्रेस क्लब के साफ़ियुनि खां चोरी जा तफ़सील वरिता। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त साफ़ी ऐं प्रेस क्लब हर सियासी समाजी अदबी मज़हबी ऐं ग़रीबनि जो भरचलो हूंदा आहिनि ऐं उतां चोरी थियणु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उन वधीक चयो त साफ़ी हमेशह आज़ाद सहाफ़त जी ॻाल्हि कई आहे। असां पंहिंजे साफ़ी भाउरनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहियूं। हुननि हद जे पुलिस खे चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं साफ़ी ॾिनल मोहलत ताईं प्रेस क्लब थियल चोरी वापसि न थी ऐं चोर गिरफ़्तार न थिया त असां साफ़ियुनि सां हर एहतिजाज में गॾु हूंदासीं।